सिंध असेंबली नए माली साल की बजट की मंजूरी ॾेई छॾी। स्पीकर आगा सिराज दुरानी की सदारत हेठि सिंध असेंबली जो इजलास वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह की तकरीर दौरान मुखालिफ धुर जो हंगामो, मुखालिफ धुर जो एहतजाज, स्पीकर की डाइस जो घेराव। मुखालिफ धुर जे एहतजाज सबब स्पीकर इजलास सूमर ताईं मुलतवी करे छॾियो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चवे थो सिंध असेंबली नए माली साल की बजट की मंजूरी ॾिनी आहे। स्पीकर मुखालिफ धुर के तकरीर करण लाइ 2 ॾींहं ॾिना। मुखालिफ धुर बजट के अमल में का भी दिलचस्पी न वरती। टैक्स फ्री बजट पेश थियण ते अवाम के बाधायूं ॾियां थो। सिंध में सनतुनि जूं पैदावारी सरगर्मियों मुअतल आहिनि। वफ़ाक़ पाणी खां पोइ सिंध जे गैस ते धाड़ो हणियो आहे। सिंध में गैस जो हथरादू बहरान पैदा कयो वियो आहे। सिंध सरकार अॼु अवाम खां ला तालुकी जो मुज़ाहिरो कयो आहे। मुआशी दहशतगर्दनि असेंबली में जमहूरी कदरनि खे क़त्ल कयो। पीपी हिकु भेरो ॿीहर वाइकी थी वई आहे। मुखालिफ धुर अॻवान हलीमा बिन शेख जूं मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं। हुकूमती धुर ऐवान में किरियल हिकु हरकत कई। हसनैन मिर्ज़ा जो चवणु हो त मुखालिफ धुर पंहिंजो किरदारु अदा करण जी पूरी कोशिश कई। पीपी जी हरकत सां जमहूरियत जे तसलसल खे नुक़सानु पहुतो। बलूचिस्तान में सिबी के इलाके संगान में दहशतगर्दन जो FC ते हमलो। 5 जवान शहीद एहलकार में लांस नाइक, बशीर अहमद लांस नाइक, हिदायतुल्लाह हवलदार, जफर अली लांस नाइक, नासिर अब्बास ऐं सिपाही नूरुल्लाह शामिल। ISPR मूजिब दहशतगर्दन की गिरफ्तारी लाइ सर्च ऑपरेशन जारी आहे। दहशतगर्दन जूं बुज़दिलाणियूं कार्रवायूं बलूचिस्तान के अमन के तबाह नथियूं करे सघनि। बलूचिस्तान के अमन के ख़राब करण में दुश्मन एजेंसियूं मुलविस आहिनि। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। 44 मरीज़ फौतन जो अंग 22,155 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1052 नवां केस रिपोर्ट। कोरोना केस जी हाकारी शरह 2.29% रही। मुल्क में गैस बहरान संगीन सूरत हाल इख्तियार करे वरिती। सिंध, पंजाब ऐं KPK में भी CNG स्टेशन बंद थियण जो ख़दशो। ऑल पाकिस्तान CNG एसोसिएशन गैस बंद ज़िम्मेवार वफ़ाक़ी हुकूमत की बदइंतज़ामी खे करार ॾेई छॾियो। कुछ तेल कंपनियुनि अॼु खां कराची में पेट्रोल सप्लाई करण खां मुआज़रत करे छॾी। कोयटा में अणॼातल हथियारबंदी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची इलाज कराइण अस्पताल मुंतक़िल कयो। शिकारपुर वेझो गोलोदड़ो थाणे की हद में ओढा ऐं खरूस पूरी तकरार ॿीहर भड़की उथियो। फायरिंग में हुज़ूर बख्श ओढो मारिजी वियो। संदसि पुट ज़ख़्मी। पुराणे तकरार तां ॿिनि धुरियुनि जा 20 खां वधीक माण्हू क़त्ल थी चुका आहिनि। आइन अबीसर रोड वेझो ज़मीन ते मिर्चनि जे फसल के भाण सां गॾु ज़हरीली जीतमार दवा इस्तेमालु करण सबबि 10 हारी बेहोश थी विया।